जो ख़बर आवाज़ शिरकंदासी मुल्तान भरसा दुनियापुर वारे इलाइक़े मलुक रोड ते बिन गाॾियुनि में टक्कर जे नतीजे में 6 ॼणा फोत थिया आहिनि, 17 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मोहम्मद अमीन, मंसूर, ज़ारा, कनीस बीबी, अहमद मोहम्मद रमज़ान शामिल आहिनि। हादसे बाबति ख़बर आवाज़ सां शेयर कयूं पिया मुल्तान भरसा दुनियापुर वारे इलाइक़े में मलुक रोड ते बिन गाॾियुनि में टक्कर जे नतीजे में 6 ॼणा फोत थिया आहिनि, 17 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। अफ़सोसनाक हादसे बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया मुल्तान भरसा दुनियापुर वारे इलाइक़े में मलुक रोड ते बिन गाॾियुनि में टक्कर जे नतीजे में 6 ॼणा फोत थिया आहिनि, 17 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ख़बर आवाज़ से शेयर कयूं पिया ज़ख़्मियुनि में मोहम्मद अमीन, मंसूर, ज़ारा, कनीस बीबी, अहमद मोहम्मद रमज़ान शामिल आहिनि। हादसे बाबति तव्हांखे ख़बर ॾियूं पिया मुल्तान भरसा दुनियापुर वारे इलाइक़े में मलुक रोड ते बिन गाॾियुनि में टक्कर जे नतीजे में 6 ॼणा फोत थिया आहिनि, 17 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। मुल्तान भरसा दुनियापुर वारे इलाइक़े में मलुक रोड ते बिन गाॾियुनि में टक्कर जे नतीजे में 6 ॼणा फोत थिया आहिनि, 17 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अव्हांखे ख़बर ॾियूं पिया मुल्तान भरसा दुनियापुर वारे इलाइक़े में मलुक रोड ते बिन गाॾियुनि में टक्कर जे नतीजे में 6 ॼणा फोत थिया आहिनि ऐं 17 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। आगाह कयूं पिया अव्हांखे मुल्तान भरसा दुनियापुर वारे इलाइक़े में मलुक रोड ते बिन गाॾियुनि में टक्कर जे नतीजे में 6 ॼणा फोत थिया आहिनि, 17 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मोहम्मद अमीन, मंसूर, ज़ारा, अहमद मोहम्मद रमज़ान शामिल आहिनि। अव्हांखे ख़बर ॾियूं पिया मुल्तान भरसा दुनियापुर वारे इलाइक़े में मलुक रोड ते बिन गाॾियुनि में टक्कर जे नतीजे में 6 ॼणा फोत थिया आहिनि, 17 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि।